ज़िम्मेवारियूं रखी छॾींदा आहिनि हल्का हल्का कम ग़ुलामनि जे हवाले करे छॾींदा आहिनि जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूं तुंहिंजे आॾो नात पढ़ी मां तोसां ॻाल्हाईंदो बि हलंदुमि तोखे खिलाईंदो बि हलंदुमि तोखे क़ुरान पढ़ी ॿुधाईंदो बि हलंदुमि वक़्तु आयो त तोखे रोआईंदो बि हलंदुमि छो त मदीने पुॼाईंदो हलंदुमि इंशाअल्लाह ताला मां ख़ुदि गुनहगार ईअं त मूं में ताक़त मूं में काई ताक़त नाहे छो त मां ख़ुदि मदीने जो पांधीअड़ो हाँ जेको पाण मदीने वेंदो आहे दिलि चवंदी आहे त को यार गॾिजी हले त हली पीरीअ जो दीदार करे अचूं अज़ीज़ाने मन मां तोखे अर्ज़ पे कयो त अल्लाह मां तुंहिंजा ॾो नात पढ़ी त मुंहिंजे महबूब जा सचा थई मौजिज़ा जीअं महबूब पियो चवे तीअं ख़ुदा पियो करे सुभान अल्लाह इहा नात पढ़ियमि अल्लाह जा बाणो अल्लाह जो क़ुरान ॿुध क़द नरा तक़ल्लुब वजहिक फिस समा फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा फवल्ल वजहक शत्रल मस्जिदिल हराम जागो था या निंद्र हो जागो था त हथ खणी जो अल्लाह जो क़ुरान सचो अचो अल्लाह जो क़ुरान करीम सचो आहे इहो जेको हथड़ो खयव अचो त क़ुरान खां पुछी ॾियांव त हथड़ो खणण तव्हांजे केॾे कम जो आहे सुभान अल्लाह मुझे सुने करीम रब पंहिंजे पाक क़ुरान करीम में फरमायो अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो ओ मां अल्लाह जो क़ुरान ॿुधी करे हथड़ो खणण वारा केॾो न तू खुश नसीब जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो कहिड़ो ॾींहुं थींदो जवाब ॾियो कहिड़ो ॾींहुं थींदो जो उहो ॾींहुं जंहिंखे तो असां विसारे छॾियो आहे क़यामत जे ॾींहं खे न विसारजा मुंहिंजा दोस्त एॾो ख़तरनाक ॾींहुं सिज नेज़े जे बराबर हूंदो नेज़ो छा खे चइबो आहे सोच त मुस्लमान ओ कुंभ दाड़ू वारा अखियूं खोल सिज नेज़े जे बराबर हूंदो ज़मीन तपी ड्रामे जी थी वेंदी इंसान फखर में पियो ॿुॾंदो सभु को तौबह में हूंदो उन तौबह जे दाए ते उन तौबह जे वक़्त में अगरि को सार लहंदो त चओ अम्मा आमिना जो लाल मदीने जो घोट लहंदो याद रख मौजा दोस्त अजीज मता तू सोची त निधड़को न हिते निधड़को हई न कब्र में निधड़को नहीं न हशर में निधड़को हई मैदान अचे त ॾिसजा त ख़बर पवंदी ओ महशर दिहाड़े ओ मुंहिंजो सजणो ॾिसजा महशर दिहाड़े ओ मुंहिंजो पुनलो ॾिसजा कीअं रंग थो लाहे छदा पूरा बख्शरा यार फंड फंडण दिसजा ओ महशर दिहाड़े ओ मुझो पुनलो दिसजा महशर दिहाड़े ओ मुझो पुनलो दिसजा आदम भी हूंदो ईसा भी हूंदो याकूब यूसुफ मूसा भी हूंदो कोई कम नहीं दो कोई कम नहीं दो न को साथ नहीं दो उते मुस्तफा जो हथ दियणो ॾिसजा ओ महशर दिहाड़े ओ मुझो दिल पर ॾिसजा महशर दिहाड़े ओ मुझो पुनलो ॾिसजा अल्लाह
ताला कुरान करीम में फरमायो जो त मुंहिंजो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम आयत कुरान जी रहिजी न वञे तिलावत के मुन जो तर्जुमो करे पोते हला जदे क़यामत जो ॾींहुं थींदो कहिड़ो ॾींहुं चो क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला हुकुम कंदो ज़ुबानुनि ते ताला लॻाया वेंदा हिते त अटकला सटकला करे माण्हुनि खे मुतमइन करे थो वञे हिते त अकुल जी बाज़ी हलाए ज़ुबान दराज़ी करे माण्हुनि खे कूड़ मां सच सच मां कूड़ थो करे अख बूट त ख़बर पवई सच छा आहे कूड़ छा आहे मुझे सुने करीम रब पांजे सुने कुरान करीम में फरमायो ऐ ज़ुबान ता माण्हुनि खे मज़ाक करे मश्किरो बनाए माण्हुनि जे मथां पंहिंजो दाबो हलाइण वारा जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो मां रब वाइदो थो कयां अलियौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम मां अल्लाह तुंहिंजे ज़ुबान जे मथां तालो लॻाए छॾींदुसि छाजे मथां तालो लॻंदो ॻाल्हायो छाजे मथां लॻंदो सभु हींअर मौलवी थी वञो इश्क ई मोहबत में ज़ुबान जे मथां तालो लॻंदो ओ मुंहिंजा करीम रब जॾहिं ज़ुबान जे मथां तालो लॻी वेंदो असां ॻाल्हाईंदासीं छा सां हिसाब किताब कीअं ॾींदासीं अर्ज़ड़ा कीअं कंदासीं मौला हे ॻाल्हियूं कीअं थींदियूं अल्लाह फरमायो तुकल्लिमुना ऐदीहिम मां अल्लाह जी ज़ात तव्हांजे हथनि खे ताक़त ॾींदुसि तव्हां ॾिसंदा रहंदव इहे तव्हांजा हथ मां रब सां ॻाल्हाईंदा केरु ॻाल्हाईंदो जवाब ॾे केरु ॻाल्हाईंदो तुंहिंजा हथनि वतशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून हथ अल्लाह जे दरबार में ॻाल्हाईंदा पेर तुंहिंजी शाहिदी ॾींदा पेर तुंहिंजी शाहिदी ॾींदा वरी तो चवां पेर तुंहिंजी शाहिदी ॾींदा ज़रा अखियूं त खोल राति जो लिकी लिकी करे आस्ते आस्ते पेर रखंदो वेंदो है वञा तो ॾोह करण को ॾिसी न वठे को ॿुधी न वठे वञी जेकॾहिं ग़लति कमु कंदो है हथड़नि खे आस्ते हलाईंदो है त को ॾिसी न वठे को उथी न वठे अल्लाह तोखे चई रहियो आहे ओ बेवकूफ़ उन्हनि खां थो डिॼी जेके निंड पिया आहिनि ज़रा मथे त निहार जेके निंड त परे जी ॻाल्हि आहे ला तअख़ुज़ुहु सिनतु वला नौम जेको निंड त कोन कंदो आहे पर पिंपड़ी बि कोन टिमकाईंदो आहे उन खां छो नथो डिॼी जेको तुंहिंजो ख़ालिक बि आहे त जेको तुंहिंजो मालिक भी कंहिंखां थो डिॼी जन जे हथ में कुझु ई कोन्हे केॾो न बुज़दिल आहीं सखणे हथनि वारे खां केरु डिॼंदो आहे छा ॻाल्हायो दोस्तो जेको सखणनि हथनि वारे खां डिॼे हुनखे चए बेटा केॾो बुज़दिल आहीं तूं बि भेण जवान आहीं हो हथे खाली फ़िलहाल त करी सां वन धक पोइ ॾिठो वेंदो जेकॾहिं हथियार हूंदो आहे चइबो उन वटि किलाशनकोफ हुई उन वटि राइफल हुई मां कीअं यानी डिॼिबो हथनि सखणे वारे खां न आहे डिॼिबो उन खां जंहिं वटि कुझु हूंदो आहे मुंहिंजो रब थो चवे केॾो न बुज़दिल आहीं डिॼी उन्हनि खां थो जंहिंजे हथ में कुझु बि न आहे न तुंहिंजी ज़िंदगी उन्हनि जे हथ में न तुंहिंजो मौत उन्हनि जे हथ में न तुंहिंजी रिज़्क़ रोज़ी उन्हनि जे हथ में न तुंहिंजी इज़त ज़िल्लत उन्हनि जे हथ में वरी उन खां नथो डिॼी जंहिंजे हथ में सभु कुझु आहे चरियो चऊं बेवकूफ़ चऊं उनखे कुछ न ॻाल्हायो नथा ॻाल्हायो मुंहिंजो दुआ थो घुरां नथा ॻाल्हायो मां दुआ थो घुरां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना बाबा ॻाल्हायो त मूंखे बि ख़बर पए त गुंबद दाड़ू वारा जागो था या निंड में पिया हो अल्लाह जे ज़ात बा बरकात फरमायो ओ मुंहिंजा बाना उन्हनि खां न डिॼ जन जे हथ में कुझु बि न आहे उन ज़ात खां डिॼ जंहिंजे हथ में सभु कुझु आहे सॼी दुनिया तुंहिंजी दुश्मन थी पवे पर जे मुंहिंजो अल्लाह तोखे रखे ॿुधाए तोखे केरु चखे पर जे मुंहिंजो करीम रब पर जे मुंहिंजो करीम रब तुंहिंजो टाइम पूरो करे सॼी दुनिया अची वञे पर तोखे कोई बचाए को नथो सघे
साल दुनिया जा बुथंदो आ त फलाणे हमरा पठी बारी हुई उन पांजा थाम पे पचाया जदे पठी तैयार थी निकती थाम पची निकता कुंड में पहुंचो त बिल्ली जा बचड़ा म्याऊ म्याऊ करे रहा हुआ जवाब दे इन बरदड़ पाही में बिल्ली जे बच्चन खे बचाइण वारो केरा जो मुझो अल्लाह जवाब दे मुझा दोस्त ओई मुझो करीम रब तो के फरमाए ओ मुझा बाना दुनिया खां न ड्रिज दुनिया बेवफा थे ड्रिजणो थई त मां करीम रब खां ड्रिज जे मुखा ड्रिजंदे त दुनिया के तोखां ड्रिजारी दुस पर जे दुनिया खां ड्रिजंदे त मां बि रब हां वाट वीदे पांजे पाछे छिरक छलराए छदींदो मैं हाणे लियो खोर पंहिंजो हाल कहिड़ो आहे दुनिया पाण को ड्रिजंदी आहे हलंदे पाछो ॾिसी छिरको भरींदा आहियूं सच त अॼु त यार सच ॿुधायो राति जो पाछो ॾिसी ड्रिजंदा आहियूं अलाए केरु अची वियो इहो छो थो तूं पंहिंजे पाछे खां ड्रिजी जो तुंहिंजे अंदर में मुंहिंजे करीम रब जो ख़ौफ़ आहे जे तुंहिंजे अंदर में मुंहिंजे अल्लाह जो ख़ौफ़ हुजे त मुंहिंजो रब थो चवे जेको न मुंहिंजो ख़ौफ़ रखंदो आहे मां रब हुनखे बेख़ौफ़ करे छॾींदो हा अल्लाह चवे थो तूं मां हिकु रब सां प्यार कर मां हिकु रब जो ख़ौफ़ रखो सॼी दुनिया खां तोखे बेख़ौफ़ करे छॾियां मौला तूं त ॾिसण में ई कोन थो अची तोसां प्यार कयां त कीअं कयां मौला ॻाल्हायां त कीअं ॻाल्हायां न तोखे ॿुधी थो सघां न तोखे ॾिसी थो सघां न तोखे छुही थो सघां न तोखे जुमी ॾेई थो सघां रब चवे थो अञा बि चरिया सोची नथो मां रब पंहिंजो यार छाजे लाइ मोकिले तोखे ॾिनो आहे जे मां रब खे ॾिसण थो चाहीं त मुंहिंजे यार ॾे निहार जे मूंखे राज़ी कर तो चाहीं त मुंहिंजे मुस्तफ़ा खे राज़ी कर जिते मुंहिंजो मुस्तफ़ा राज़ी आहे मां रब उन ते राज़ी ॻाल्हि समझ में अचे थी अज़ीज़ दोस्तो ॻाल्हियूं घणियूं खुलंदियूं वयूं छिड़ंदियूं वयूं यादि रखी छॾ लतीफ़ सरकार ॾे वठी हले वेझो आहे लतीफ़ सरकार वेठो सुहिणो लतीफ़ वेठो आहे चवे थो छाला वञी छो अल्लाह तूं बेली थी थो पिन जो वठ जो कंज करीम रब जी जंग जो वाली जो अदा सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया थैया थैया जल्दी आओ तबीबा नत मैं मर गया जल्दी आओ तबीबा नत मैं मर गया यार बिड़ीअ वटि या कर बिड़ीअ जी पचार इन्हनि ॿिन्ही खां धार शल कादर कंहिंखे न करे सोणा या त अल्लाह जो इश्क अंदर में पैदा कर जे न थई त कंहिं चिण गवार जे भर में हिकिड़े जे बबड़ तो वटि बि ॿरी पवंदो अज़ीज़ा ने मन तो असांखे तवक्कल न आहे पंहिंजे रब्बे ज़ुल जलाल जे मथां ॻाल्हि वधी वई आहे चढ़ी अचे पोइ तव्हां त करे थो वठां हिकिड़ो ग़रीब बकरार केरा ॻाल्हायो ग़रीब तव्हां दोस्त अॻिते थियो पोयां वीचारा दोस्त गेट खां बि ॿाहिरि बीठा आहिनि तव्हां अॻिते थियो दोस्तनि खे हिकिड़ी कुंड खां जॻह ॾियो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दिल खोले पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बस विच वारा वेठा जो बधान वे अदा तुवे पाणी अचण वारा ईंदा वेहंदा वेंदा असां रस्तो उन्हनि खे कढी ॾिनो तवजह कयो ॻाल्हि पे कंहिं में हिकिड़ो बकरार हुयो केर जवाब ॾियो केरा न ॻाल्हाईंदो उथण में देर न कंदुमि केरा चो बकरारा
बकरियों चारे रहियो आहे उन वक्त जो बादशाह जेके अल्लाह हिकड़ी न्याणी ॾिनी आहे पुट जो औलाद कोन्हे कंहिंखे जो वक्त जे बादशाह खे उहा हिकड़ी न्याणी केतिरी दादली हूंदी अंदाज़ो लॻाए सघी थो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन न्याणीअ खे दादलो करणु इन न्याणीअ सां प्यार करणु न्याणीअ जे मथां जान कुर्बान करणु जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे ग़ुलामनि खे सेखारियो आहे त न्याणीअ जी इज़त कीअं कबी आहे न्याणीअ खे प्यार कीअं ॾिबो आहे जेको पंहिंजे न्याणीअ खे ईंदो ॾिसी करे उथी बीहंदो आहे मुंहिंजो अल्लाह उन जे घर में कॾहिं बि ॾुखनि जा ॾींहं ॾिसण कोन ॾींदो आहे न्याणीअ जी इज़त कर मुसलमान न्याणीअ जी इज़त कर न्याणीअ जी इज़त कर मदीने वारे मीर अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ऐलान नबूवत खां अॻु में मके जे सरज़मीन ते कंहिंखे न्याणी ॼमंदी ऐब समझंदा हुया क़त्ल करणु सवली ॻाल्हि आहे गोली हलणु सवली ॻाल्हि आहे पर ज़िंदह न्याणीअ खे खॾ खणी उन में उछलाए वरी हथनि सां मिटी ॾेई उनके पूरण उन जो साह निकरंदो ॾिसण सोच सही हां फाटे थो या न जवाब दे हां फाटे थो या न अकुल छा थो चवे इहे इंसान त थी नथा सघनि जन पंहिंजे न्याणीअ जे लाइ इहो कुझु कयो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जा बानो मदीने वारे मीर जा दीवानो इहे इंसान ई हुया इहे जानवर कोन हुया सूरत इंसानी हुई पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सीरत इंसानी कान हुई रहंदा बि काथे हा चओ मके में काथे रहंदा हुया काबो हुयो या न हुयो जवाब ॾियो काबो भी मके में मौजूद हुयो रहंदा भी मके में हुया पर मुंहिंजा दोस्त इंसानी सूरत में जानवर खां बदतर हुया पर जॾहिं अम्मा आमिना जो लाल आयो आ चो दुनिया खे रब रंग लायो जो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात याद रख मुंहिंजा दोस्त हिकु दफ़ो ऐलान कयो जंहिंखे अल्लाह न्याणी ॾे पंहिंजे न्याणीअ जे ॼमण ते ख़ुशि थिए न्याणियूं ॾे ख़ुशी करे न्याणियुनि खे ताते जवान करे रद्दो पतो न मां तोखे थो ॾियां तूं मूंखे ॾे इहो तोखे कंहिं सेखारियो आहे इहो तोखे कंहिं सेखारियो आहे इहो रद्दो पतो इहे रद्दा बद्दा छॾे ॾे अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे न्याणी अल्लाह जी रहमत आहे अल्लाह तव्हांखे रहमत ॾे न रहमत जो क़दर कयो उनखे जवान करे ताते तयार करे पढ़ाए लिखाए दीन दुनिया जो इल्म सेखारे उन न्याणीअ जी ख़ुशीअ सां अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर शादी करायो मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो जेको ॿिनि न्याणियुनि खे ताते जवान करे अल्लाह जे रज़ा ख़ातिर न रद्दो वठे न पतो वठे न पिलाट वठे न बनियूं वठे न संग वठे न धंग वठे अल्लाह जे रज़ा ख़ातिर परणाए ॾे मुंहिंजे रब्बे ज़ुल जलाल जे महबूब फरमायो जन्नत जी टिकेट मां मुस्तफ़ा उनखे ॾेई थो छॾियां नारा तकबीर समझियो रद्दो पतो छॾे ॾियो ये जेको रद्दो पतो कंदा हो ॾियईं थो तॾे माना जे हिकिड़ीअ जो घर हेॾे होॾे थिए त टई चारई हमरा हलिया वञनि ख़ुदा जा बाना यादि रखो ॾियो अल्लाह जे रज़ा ख़ातिर पोइ फ़िक्र न कयो त मुंहिंजे पुटनि जो छा थींदो पुट कंहिं ॾिना अथई जवाब ॾे मूंखे पुट ॾिना कंहिं अथई जंहिं अल्लाह तोखे पुट ॾिना आहिनि जे उन जे महबूब जे हुकुम ते तूं न्याणी रब जे रज़ा ख़ातिर ॾिने त तुंहिंजा पुट छड़ा रहंदा ओ चरिया अहिड़ियूं रब नुहरूं ॾींदी जो तो कॾहिं ख्वाब में भी कोन सोचो हूंदो जो त रद्दो पतो ॾेई त पाण थो फ़ैसिलो करी न त हीअ कारी ॾियां थो कारी वठां बूरड़ी ॾियां थो बूरड़ी वठां वॾेरी ॾियां थो वॾेरी वठां इहो त तुंहिंजो फ़ैसिलो आहे न रब चवे थो मूं जेका तोखे ॾिनी आहे उनखे मुंहिंजे रज़ा लाइ ॾियणु तुंहिंजो कमु आहे पोइ ॾिस त मां तोखे छा थो ॾियां मुंहिंजो ॾियणु ॾिसजां मुंहिंजा फ़ैसिला ॾिसजां अॼु वाइदो करे महबूब जे मीलाद में उथो त अॼु खां बाद इहे रद्दा पता न कंदासीं ॾींदासीं बि यार जे रज़ा करे वरी उहो पाण ई ॾींदो पंहिंजा घर भी आबाद ॿिए जा घर भी आबाद
अजीज दोस्तो मां अर्ज पे कयो शायद घणो निकरी वियुसि वरी मां यकदम पोइते मोटी थो अचां काथे मोटी थो अचां बकरार हुयो याद बकरार अल्लाह जबाना बादशाह जे वक्त जे बादशाह के अल्लाह हिकड़ी न्याणी ॾिनी आहे लेकिन उन वक्त जा बादशाह कोन हुया वक्त जा हुक्मरान ही हुक्मरान कोन हुया जेके अल्लाह पाकिस्तान खे ॾिना आहिनि जहिड़ा असां जा लछण तहिड़ा असांखे हुक्मरान मिली विया आहिनि ख़ुदा करे असां सिधा थियूं त असांखे के जवान सिधा मिलनि छो त मुंहिंजा दोस्त जेसिताईं मदीने वारे मीर जा दीवाना हुक्मरानी न कंदा तेसिताईं दुनिया खे ख़बर ई कान पवंदी त हुक्मरानी छा थींदी आहे हुक्मरानी ॾिसणी अथव त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे दीवाननि जी ॾिसो हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अमीर उमर जंहिं वक़्त में हुक्मरान वक़्त जो ख़लीफ़ो आहे बादशाह दुनिया जा वॾा काफ़िर दुनिया जा वॾा यहूदी नालो ॿुधी ॾकंदा आहिनि मां छो न चवां जंहिंजे पाछे खे ॾिसी शैतान जी बिकाच आली थी वञे जो उनखे उमर बिन ख़त्ताब सॾियो वेंदो आहे हज़रत अमीर उमर वक्त जो बादशाह जंहिं वक्त में यरूशलेम उन वक्त जो यरूशलेम बैतुल मुक़द्दस मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मस्जिद अक़सा बैतुल मुक़द्दस में उते जेको गवर्नर मुक़रर कयो वियो उते मुस्लमान हुकूमत क़ाइम थी वई उते मुंहिंजे मुस्तफ़ा जे दीवाने फतह कयो उतां जे गवर्नर ख़त लिखियो साईं दुनिया चवे थी त अमीरुल मुमिनीन असां वटि अचे तवज्जो कर मदीने मां हज़रत अमीर उमर थो निकिरे काॾे थो वञे चओ बैतुल मुक़द्दस थो वञे दावत खाइण थो वञे काथे जेको मुल्क फतह करे चुको आहे हिकिड़ो ग़ुलाम गॾु थो खणे घणा जवाब ॾियो घणा अॼु रुॻी तपेदार थो निकिरे त 3 गाॾियूं गॾु अथसि मुख़्तियार सां 5 गाॾियूं गॾु आहिनि ग़रीब जी घरवारी भले एम्बुलेंस में रड़ियूं करे पर मुख़्तियार साहब थो अचे डिप्टी कमिश्नर रस्तो छॾियो ख़ुदा जा पाना अखियूं बूट त ख़बर पवे त ग़रीब जी रब वटि केतिरी इज़त आहे तुझे कुर्सीअ जी केतिरी इज़त अखियूं बूट त ख़बर पवंदी हज़रत अमीर उमर जे नाले खां दुनिया ॾकंदी आहे जंहिंजे नाले खां काफ़िर ॾकंदा आहिनि जंहिंजे नाले खां मुर्तद मुनाफ़िक ॾकंदा आहिनि उहो हज़रत अमीर उमर मदीने मां निकिरे थो हिकिड़ो ग़ुलाम गॾु थो खणे लाचीअ ते निकिरे थो मदीने खां ॿाहिरि बि ग़ुलाम खे छा थो फरमाए हुक्मरान रब ॾे त अहिड़ा ॾे आमीन अज़ीज़ा नेमल हज़रत अमीर उमर उन पंहिंजे ग़ुलाम खे थो चवे हितां खां केतिरो पंधा मिसाल ॾेई पियो सम्झायां साईं हितां खां वठी 7 मील या 7 मंज़िलूं आहिनि हज़रत अमीर उमर चयो हाणे ॻाल्हि ॿुधो हिकिड़ी मंज़िल हेसि ताईं ॿी 3 4 5 6 7 जी मुंहिंजा साईं हज़रत अमीर उमर चयो हिकिड़ी मंज़िल मां ॾाचीअ ते वेहंदुसि तूं महार हथ में वठंदे मंज़िल पूरी थींदी वरी तूं ॾाचीअ ते वेहंदे मां अमीरुल मुमिनीन महार हथ में वठी अॻियां हलंदुसि हुक्मरानी ॾिसो मुंहिंजे मुस्तफ़ा जे आशिक़नि जी हुक्मरानी ॾिसो मुंहिंजे हुज़ूर जे दीवाननि जी जिनखे सहाबा ईअं कोन चयो सहाबा कंहिं मक़सद सां आया आहिनि हज़रत अमीर उमर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो ग़ुलाम चयो मुंहिंजा पाण फरमाइजी चवां छो थी कर हाज़िर मुंहिंजा साईं मंज़िल हलंदी रही अजीब इत्तिफ़ाक़ आहे जॾहिं आख़िरी मंज़िल आई अमीर उमर जे लहण जी जॾहिं टाइम अची वियो ग़ुलाम जे चढ़ण जो टाइम अची ग़ुलाम अर्ज़ कयो त मुंहिंजा सही साम्हूं बैतुल मुक़द्दस यरूशलेम दुश्मन भी बीठा हूंदा काफ़िर भी बीठा हूंदा मुर्तद मुनाफ़िक दुनिया बीठी हूंदी मुंहिंजा सुहिणा मुनासिब नथो लॻे मूंखे हया थो अचे तव्हां हेठि हुजो मां मथे हुजां अमीर उमर सुहिणे निहारे चयो ओ रंग जा कारड़ा तोखे दुनिया खां हया थो अचे मां जॾहिं गुंबज़ ख़ज़रा ॾे थो निहारियां त मूंखे पंहिंजे महबूब मुस्तफ़ा खां हया थो अचे तो दुनिया के केड़ो मुंह ॾेखारींदुसि त ग़ुलाम मथे बादशाह प्यादला मां चवां तो मदीने जे घोट के केड़ो मुंह ॾेखारींदुसि हुज़ूर पुछे त इंसाफ़ कयई या कोन कयई
मुझा बिछा अल्लाह कदो कदे तो हुक्मरान सा केड़ा मिलंदा वक्त जो बादशाह न्याणी अल्लाह उनके हिकड़ी दिनी हिकड़ी न्याणी दादली अर्ज थी करे बाबा अंगल थी करे बाबा जी मुझी न्याणी बाबा मुके शिकार करणो हा पुट तुंहिंजे लाइ ये सॼी हुकूमत तुंहिंजी आहे ये बादशाही तुंहिंजी आहे बादशाह ऐलान करे छॾियो वज़ीरनि खे चई वञो वञी इलाइक़ो क्लियर करायो वज़ीरनि इलाइक़ो क्लियर करायो हिकिड़ो बकरहार वेचारियो बकरियूं इलाइक़े में चारे रहियो हो वज़ीरनि जा ताबा साबा ॾिसी कुंड ते वेचारो चुपड़ी करे वेही रहियो बकरार जेॾी महिल बादशाह जो काफ़िलो आयो न्याणी बादशाह जी आई अंदाज़ो लगायो त बादशाह जी न्याणी छा हूंदी सुभान अल्लाह अज़ीज़ान मल